सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब पहिरियों सबक 5 उन्वान साह खणण जो सिरिश्तो रेस्पिरेटरी सिस्टम। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां तव्हांजो नाना आबिद। अॼु असां गॾिजी साह खणण जे सिरिश्ते जो अभ्यास कंदासीं ऐं ॾिसंदासीं त उहो सिरिश्तो छा आहे, उन में कहिड़ा उज़व शामिल आहिनि, उहे कहिड़ो कमु कंदा आहिनि ऐं उन जी असांजे ज़िंदगी में कहिड़ी अहमियत आहे। साह खणण जो सिरिश्तो यानी रेस्पिरेटरी सिस्टम उहो सिरिश्तो आहे जंहिं जे वसीले हवा असांजे जिस्म में दाख़िल थींदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड असांजे जिस्म मां ॿाहिरि निकिरंदी आहे। हिन सिरिश्ते जा ख़ासि हिस्सा आहिनि नक, जितां हवा दाख़िल थींदी आहे, वात, हितां बि असां हवा खे हासिल कंदा आहियूं, निड़ी जंहिं मां हवा दाख़िल थी ऐं फेफड़नि ताईं वेंदी आहे, निड़घट या साह जी नाली ट्रैकिया, इहो हिकिड़ो पाइप हूंदो आहे जेको हवा खे निड़ीअ मां हेठि खणी वेंदो आहे। फिफड़नि में हवा जे अमल जी मटासटा थींदी आहे, यानी ऑक्सीजन अंदरि दाख़िल थींदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि निकिरंदी आहे। परदो असांखे साह खणण जे अमल में मदद कंदो आहे। हाणे अचो त ॾिसूं त इहे उज़वा कीअं कमु कंदा आहिनि ऐं हिन जो मक़सदु छा आहे। साह खणण जो सिरिश्तो ताज़ी हवा खे बदन में पहुचाइण ऐं ख़राब हवा खे ॿाहिरि कढण जो कमु कंदो आहे। ताज़ी हवा में असां जेका शइ इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे जिस्म में उहा आहे ऑक्सीजन ऐं जेका शइ असां ॿाहिरि कढंदा आहियूं उहा आहे कार्बन डाइऑक्साइड। साह खणण जे सिरिश्ते जो पहिरियों उज़वो आहे नक हवा खे बदन में दाख़िल करणु, हवा खे मिटीअ जे ज़रड़नि सां साफ़ करणु ऐं हवा खे गरम करण जो कमु कंदो आहे। ही मूं तव्हांखे हवा जे दाख़िल थियण जो सुराख यानी नक जो सुराख तव्हांखे ॾेखारियो आहे। हिन में तव्हां गौर कयो तव्हांखे वार नज़र ईंदा। वारनि जी मौजूदगी इन लाइ आहे जीअं हवा खे बदन में दाख़िल थियण खां पहिरीं मिटीअ जे ज़रड़नि खां साफ़ करे सघिजे। ही असांजे नक जो हिसो आहे, हीउ सुराख एतिरो वॾो आहे। अॻियां वञी इहो सुराख या नाली नंढी थी वञे त जॾहिं हवा हिन वॾी नालीअ मां नंढी नालीअ में वेंदी त इन सुकड़ण जे करे या चनो थियण जे करे इहा गर्मी महसूस कंदी, वॾे मां नंढे थियण में गर्मी महसूस कंदी, इन करे हवा खे गरम करण जो बि कमु कंदी आहे। ढकणी हिकिड़ो जिस्म जो उज़वो आहे जेको साह जी नालीअ खे ढकींदो आहे, त जीअं जंहिं महिल असां मानी खाईंदा आहियूं उन महिल इनखे ढके छॾींदो आहे त जीअं मानी जेका आहे उहा असांजे साह जी नालीअ में न वञे। ॿियो हिसो आहे निड़घट जेको हवा खे फिफड़नि ताईं पहुचाईंदो आहे। फिफड़ असांजे जिस्म में ॿ फिफड़ हूंदा आहिनि, उहे वॾा हूंदा आहिनि ऐं स्पंज जे फूकणे वांगुरु हूंदा आहिनि। फिफड़ छातीअ जे विच में हूंदा आहिनि ऐं पासिरनि जे पिंजरे में महफ़ूज़ हूंदा आहिनि। असांजो खाॿो फिफड़ साॼे फिफड़ खां नंढो हूंदो आहे, छाकाणि जो खाॿे पासे दिलि हूंदी आहे जेका असांजे मुठ जेतिरी हूंदी आहे ऐं ओतिरी ई जाइ फिफड़ खे घटि मिलंदी आहे। फिफड़ जे अंदरि ब्रॉन्कस हूंदो आहे जेका नाली हूंदी आहे जेका फिफड़नि जे अंदरि हवा खणी वेंदी आहे या हुन खां ॿाहिरि कढंदी आहे। उन नालियुनि मां नंढियूं नालियूं ठहंदियूं आहिनि जेके ब्रोंकोलिस चवंदा आहिनि ऐं हर उन नंढी नालीअ जे छेड़े ते हिकिड़ा
नंढियूं नंढियूं थेलियूं ठहियल हूंदियूं आहिनि। इहे थेलियूं जेके आहिनि अव्हांखे थेलियूं नज़र ईंदियूं हूंदियूं। इहे थेलियूं जेके आहिनि उहे थेलियूं इहे अलवेलाई चवराईंदियूं आहिनि। हिननि थेलियुनि जे चौधारी रगूं ऐं नसूं हूंदियूं आहिनि। उन्हनि जूं कैपिलरीज़ जेके असां कल्ह पढ़ियूं उहे कैपिलरीज़ हूंदियूं आहिनि। हवा जे नालियुनि जो वण जेको हूंदो आहे उहो ही जेके ब्रोंकस मां जेका हवा खणण जी नाली आहे उन मां जेके ॿियूं नंढियूं नालियूं ठहंदियूं आहिनि उन मां अञा नंढियूं नालियूं ठहंदियूं आहिनि। बिल्कुलु अहिड़ी तरह जीअं वण में शाखूं ठहंदियूं आहिनि, शाखुनि मां नंढियूं शाखूं ऐं आख़िर वञी पननि ताईं पहुचंदियूं आहिनि। उन तरीक़े सां ई शाखूं हूंदियूं आहिनि। उन जी जेकॾहिं तस्वीर अव्हां ॾिसो त तव्हांखे उहा तस्वीर हिते नज़र ईंदी। हीअ आहे ब्रोंकियल ट्री, छो त वण वांगुरु नज़र ईंदो आहे, हुनजे करे हिनखे ब्रोंकियल ट्री चइबो आहे। परदो परदो पठनि जो ठहियल हिकिड़ो उज़ो हूंदो आहे, मतिलबु गोश्त जो ठहियल हूंदो आहे। उनजी शिकिल गुंबज़ जहिड़ी हूंदी आहे। जीअं मस्जिद जो गुंबज़ हूंदो आहे उहा गुंबज़ जहिड़ी शिकिल हूंदी आहे। ऐं पाण मुरादो हिकिड़े ताल में सुसंदो ऐं वधंदो रहंदो आहे। इहो फिफड़नि जे हेठां हूंदो आहे ऐं पासरनि वारे पिंजरे जे हेठां ऐं उन में अंदरि हूंदो आहे। जीअं असां पहिरीं ॾिठो त जेके फिफड़ जा वण हुआ उन जा जेके छेड़ा आहिनि उन छेड़नि ते हिकिड़ियूं नंढियूं नंढियूं ॻोथरियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे अलविलाई चइबो आहे। अलविलाई दरअसल हिकिड़ी गुघीअ जे शिकिल जूं थेलियूं हूंदियूं आहिनि, मट चइजे या गुघी चइजे। ऐं उन थेलियुनि में रत मां कार्बन डाइऑक्साइड जे निकिरण जो अमल ऐं ऑक्सीजन जे शामिल थियण जो अमल थींदो आहे। जॾहिं नस मां कार्बन डाइऑक्साइड वारो रत ईंदो आहे त अलविलाई जे ॿाहिरां जेको आहे उहो कैपिलरीज़ में उहो उन रत मां जेको आहे कार्बन डाइऑक्साइड अलविलाई में दाख़िल थी वेंदी आहे। उन खां पोइ जेको रत जो ॻाढ़ो जुज़ो ख़ाली थींदो आहे त उहो जेको आहे ऑक्सीजन हासिल कंदो आहे अलविलाई में मौजूदु हवा मां। उहा ऑक्सीजन खणी ऐं रग जे पासे जेको आहे निकिरी वेंदो आहे ऐं वञी शाह रग ताईं ऐं दिलि ताईं पहुचाईंदो आहे। इहो आहे असांजो अलविलाई जो कमु। अलविलाई जिस्म में गैसनि जी रद बदल लाइ इस्तेमालु थींदो आहे। हाणे अचो त असां ॾिसूं त साह खणण जे सिरिश्ते जो अमल कीअं थींदो आहे। डायफ्राम जेको असां चयो त हिकिड़ो पठो हूंदो आहे या गोश्त हूंदो आहे जेको फिफड़नि जे हेठां हूंदो आहे। इहो पठो जेको आहे उहो पाण मुरादो हेठि थींदो आहे। जॾहिं हेठि थींदो त मथे हवा पैदा कंदो ऐं तव्हांजी छाती जेका आहे उहा ॿाहिरि निकिरंदी। उन अमल में जेको आहे साह अंदरि वेंदो आहे ऐं उन खां पोइ इहो डायफ्राम जॾहिं मथे थींदो आहे ऐं फिफड़नि खे ऐं छातीअ खे दॿाईंदो आहे उहा हवा ॿाहिरि निकिरंदी आहे। डायफ्राम जेको आहे उहो ई असली उहो उज़वो आहे जेको फिफड़नि खे नंढो या वॾो करे या दॿाए या उनखे फैलाए थो ऐं उन सां जेका आहे असांजे जिस्म मां हवा या त अंदरि थी वञे या ॿाहिरि थी निकिरे। जीअं त असांखे ख़बर आहे त निड़ीअ में साह वारी नाली ऐं खाधे वारी नाली ॿई नालियूं पाण में मिलंदियूं आहिनि। उन जे करे जॾहिं असां खाधो खाईंदा आहियूं त कॾहिं कॾहिं असांजो खाधो ॿी निड़ीअ में भलियो ईंदो आहे, पर उहो सिर्फ़ु कॾहिं कॾहिं थींदो आहे, रोज़ न थींदो आहे, हर वक़्तु न थींदो आहे। उन जे करे जो असांजे जिस्म में हिकिड़ी अहिड़ी शइ रखियल आहे जेका खाधे खे हवा जी नालीअ में वञण खां रोकींदी आहे। उनखे ढकणी चइबो आहे। जॾहिं असां खाधो खाऊं था त इहा ढकणी एपिग्लोटिस जेका आहे उहा हेठि अची ऐं साह जी नालीअ खे बंदि करे छॾे थी ऐं खाधो जेको आहे असांजे खाधे जी नालीअ में हलियो थो वञे। वरी ॾिसो ही खाधे जो ज़रो आयो ज़बान जे हेठां एपिग्लोटिस साह जी नालीअ खे बंदि कयो ऐं साह जी नालीअ में उहो खाधो न वियो ऐं उहो जेको आहे स्लिप थी ऐं खाधे जी नालीअ में
हलियो वियो। अहिड़ी तरह इंसान जो जेको साह जो सिरिश्तो आहे उहो हालांकि मरबूत आहे खाधे जे सिरिश्ते सां, साॻी नड़ीअ जे मार्फत, पर खाधो जेको आहे उहो खाधे जी नड़ीअ में वेंदो आहे ऐं साह जी नड़ीअ में न वेंदो आहे। असां ॾिठो त साह खणण जो सिरिश्तो नक खां ऐं वात खां शुरू थो थिए। हवा नक ऐं वात मां इंसान जे नक जी नालीअ में अंदरि वञे थी, जेका नड़ीअ मां थींदी निड़घट ऐं साह या साह जी नाली या ट्राकिया जे थ्रू, ट्राकिया जे मार्फत थींदी ऐं फिफड़नि ताईं पहुचे थी। फिफड़े जे वणनि में अंदरि उहा अल्वियोलाई ताईं पहुचे थी ऐं अल्वियोलाई में जेको रत आहे उहो कार्बन डाइऑक्साइड खे ॿाहिरि कढे थो ऐं ऑक्सीजन खे फिफड़नि मां हासिल करे थो। फिफड़नि खे घटि या वधि करणु जीअं हवा उन में अची सघे या हवा जेका आहे उन मां निकिरी सघे, उन लाइ जेको उहो इस्तेमालु थिए थो उहो परदो आहे, जंहिंखे डायफ्राम चवंदा आहिनि। हाणे असां साह खणण जे सिरिश्ते खे परखे वरितो, ॾिसी वरितोसीं ऐं सम्झी वरितोसीं। अचो त हाणे साह खणण जे सिरिश्ते जे बारे में कुझु दिलचस्प ॻाल्हियूं ॿुधूं। साह ॿाहिरि कढण वक़्तु रुॻो कार्बन डाइऑक्साइड गैस कोन निकिरंदी आहे, उन सां गॾु पाणी बुखारनि जी शिकिल में बि निकिरंदो आहे ऐं उहो पाणी जेको असां हिकिड़े ॾींहं में कढंदा आहियूं उहो एतिरो हूंदो आहे जेको कोका कोला जे हिकिड़े कैन में हूंदो आहे, यानी 354 मिलीलीटर। आम माण्हू जेकॾहिं साह रोकणु चाहे त 30 खां 60 सेकंडनि ताईं रोके सघे थो, उन खां वधीक सख़्तु तकलीफ़ में अची वेंदो। पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके 20 मिंटनि ताईं रोके वेंदा आहिनि, जेके दरियाहनि में या समुंड में टुॿियूं हणंदा आहिनि, जेके टोबूं हूंदा आहिनि, उन्हनि जो इहो आम रूटीन हूंदो आहे, छो त उन्हनि खे हिन जी प्रैक्टिस थियल हूंदी आहे ऐं ख़बर हूंदी अथनि त इहो साह कीअं रोके सघूं था। असांखे इहा बि ख़बर पई त जेको साह खणण में असां छाती हेठि मथे था कयूं, हेठि मथे पाणे ई थिए थी असल में, त उहो हवा जे करे कोन्हे, इहो हुन जे करे कोन्हे जो हवा भरिजे थी त जेका छाती ॿाहिरि थी निकिरे या हवा निकिरे थी छाती अंदरि थी थिए, पर उबतड़ आहे हुनजे, जॾहिं असांजो जेको डायफ्राम आहे या जेको मेम्ब्रेन असांजे हिते लॻल आहे या जेको परदो आहे उहो जॾहिं असांजो मथे थो थिए त उन महिल असां हवा ॿाहिरि था कढूं ऐं जंहिं महिल उहो मेम्ब्रेन हेठि थो थिए उन सां गॾु छाती ॿाहिरि थी निकिरे त उन महिल असां साह खे अंदरि था खणूं। नओं ॼावल ॿार हिकिड़े मिंट में 30 खां 60 दफ़ा साह खणंदो आहे, पर बालिग इंसान 12 खां 15 दफ़ा साह खणंदो आहे। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि त नड़ी जेको आहे उहो रुॻो साह खणण लाइ इस्तेमालु कोन थींदी आहे, उहा ॻाल्हाइण जो कमु करे थी ऐं आवाज़ कढण जो बि कमु करे थी। असां जॾहिं आवाज़ जो सिलसिलो या ॻाल्हाइण जो सिलसिलो पढ़ंदासीं त उन महिल ॾिसंदासीं त निड़ी आख़िर पंहिंजे इन हवा खे आवाज़ में ऐं लफ़्ज़नि में कीअं मटाए थी। वारो इन ते अॼु असां पंहिंजो सबक़ु ख़तमु कयूं था, जंहिं मां तव्हांखे अॻु में चई चुको आहियां त नवनि सबक़नि जे बारे में ॼाण हासिल करण लाइ ऐं बर वक़्तु ॼाण हासिल करण लाइ YouTube ते सिंध ऑनलाइन स्कूल चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जो बटन दॿायो त तव्हांखे जंहिं महिल बि नओं सबक़ु ईंदो त तव्हांखे इतलाह मिली वेंदो। हाणे नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।